मीर असलम मक्सी जी रिपोर्ट। सिंधु दरिया ते रवां कैनाल ठाहिण खिलाफ़ सिंध दुश्मन मनसूबे खिलाफ़ अरसा एक्ट में तरमीम खिलाफ़ अॼु ग्रेट डेमोक्रेटिक अलाउंस GDA ऐं संदसि इतिहादी जमातनि तरफ़ां अॼु असां शिकारपुर प्रेस क्लब ते गॾु थी उन्हनि आलमी क़ुवतनि, वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध दुश्मन पीपल्स पार्टी खे ॿुधाइण था चाहियूं त तव्हां भले अरसा एक्ट में तरमीमूं कयो जेसीं ताईं सिंध जो वार्स पीर पगारो ऐं संदसि हर हुर मौजूदु आहिनि, तेसीं ताईं सिंध ते को बि धाड़ो ऐं सिंधु दरिया ते कंहिं बि क़िस्म जो धाड़ो हणण न ॾींदासीं, छो त हीउ सिंध असांजो वतन आहे ऐं हीअ धरती असांजी माउ आहे ऐं सिंधु दरियाज़नि जे अवाम जे जियापे जो ज़रियो आहे। असां तव्हांजे उन अरसा एक्ट तरमीम खे मुस्तरद कयूं था। सिंध जो अवाम कॾहिं बि सिंधु दरिया ते कैनाल ठाहिण न ॾींदो ऐं तव्हां जे सिंध ख़िलाफ़ हर साज़िश खे नाकाम बणाए छॾींदो। असां सिदारती महल में वेठल आसिफ ज़रदारी खे ॿुधाइण था चाहियूं त तव्हां कुर्सी हासिल करण जे लाइ भले सिंध जे अवाम सां केतिरियूं बि ज़्यादतियूं ऐं दुश्मनियूं कयो, पर ही सिंध जो गैरतमंद अवाम तुंहिंजे हर साज़िश जो मुक़ाबिलो कंदो ऐं तोखे कंहिं बि साज़िश में कामयाब थियण न ॾींदो ऐं सिंध असांजो वतन आहे। सिंधु दरिया ते धाड़ो नामंज़ूर। सिंधु दरिया ते धाड़ो, सिंधु दरिया ते कैनाल, सिंध दुश्मन मंसूबन ते, सिंध दुश्मन मंसूबन ते, सिंध दुश्मन मंसूबन ते, हज़रत पीर साईं पगारो।